मुहफ़्तनि जो माॻु दोस्तो अॼु तव्हां सां काफ़ी सारियूं ॻाल्हियूं मुहफ़्तनि जे माॻु जे हवाले सां शेयर कंदासीं। दोस्तो अॼु हिकु ख़ुशख़बरी तव्हांखे ॾियण वारा आहियूं मुहफ़्तनि जो माॻु ड्रामे जे बारे में। दोस्तो जेको मुहफ़्तनि जो माॻु ड्रामो आहे इन सां काफ़ी इन में कुझु सीन आहिनि उहे बि तव्हां सां शेयर कंदासीं, कुझु ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं बि रखंदासीं ऐं कुझु ॻाल्हियूं तव्हां सां जवाब बि वठंदासीं कमेंट बॉक्स जे ज़रिए। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मुहफ़्तनि जो माॻु में त हाणे सुठा सुठा अदाकार आहिनि। इते हिकिड़ी अञा कमी आहे, उहा कमी आहे रबनि जी, यानी आज़म मैंगल ज़रूरु हुजे हा मुहफ़्तनि जो माॻु में। थी सघे थो अॻिते हली आज़म मैंगल बि मुहफ़्तनि जो माॻु ड्रामे में अची वञे। फ़िलहालु त अञा शुरूआति थियण वारी आहे ऐं अञा ताईं उनजो को फ़िलहालु इंटरव्यू वग़ैरह साम्हूं न आयो आहे। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां तव्हांखे अपडेट सभु खां पहिरियां कहिड़े ड्रामे जी खपे असांजे यूट्यूब चैनल ते, या तकरार ड्रामे जी, मक़तल जी, या मुहफ़्तनि जे माॻु जे हवाले सां सभु खां वधीक अपडेट तव्हांखे कहिड़ी शइ जी खपे इहो कमेंट बॉक्स जे ज़रिए तव्हां ॿुधाए सघो था। ऐं तव्हां इहो बि दोस्तो ज़रूरु ॿुधाइजो तव्हांखे मुहफ़्तनि जो माॻु ड्रामो हाणे जेको ज़ूमर खां स्टार्ट थी रहियो आहे सोप सीरियल सिंध टीवी जो, इन में सभ खां वधीक तव्हांखे अब्बास गुल ओढाणे जो इंतज़ारु आहे। इहो मूंखे बि ख़बर आहे, असांखे बि इंतज़ारु आहे, लेकिन इहो ज़रूरु मूंखे ॿुधाइजो तव्हां रबनि यानी आज़म मैंगल खे केतिरो यादि कयो था, केतिरो था त उहो सां गॾु हुजे हा ज़रूरु। अज़ीज़ कंबरानी आहे त उहो बि हुजे हा। इहो कमेंट बॉक्स जे ज़रिए ज़रूरु ॿुधाइजो दोस्तो, ख़बर पवंदी। ख़ुदा